मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। मौत का बाद में जेन्युइन ज़िंदगी अॻिते शुरू आहे, असुली ज़िंदगी जंहिंखे क़ुरान हकीम बयान कयो। बेहतरीन ज़िंदगी अल्लाह ताला फरमाए आख़िरत जी आहे। दुनिया खे अल्लाह ताला कॾहिं बि ईअं बयान न कयो दुनिया बहितर आहे। अल्लाह ताला बयान ई न कयो दुनिया खे, कॾहिं बि अल्लाह ताला ईअं न फरमायो दुनिया बहितर आहे। कॾहिं बि अल्लाह न फरमायो दुनिया बहितर आहे, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया जेको आहे न हक़ीर आहे, दुनिया मलऊन आहे। ऐं जेको कुझु दुनिया जे अंदरि सामान मता आहे हे बि मलऊन आहे। इन खां बाद में बि दुनिया केतिरी सुहिणी लॻंदी आहे, दुनिया केतिरी हसीन लॻंदी आहे। सेम दुनिया जे मुक़ाबले में अल्लाह ताला आख़िरत खे बयानु कयो जेकी जन्नत आहे। अल्लाह ताला फरमाए इंतहाई बेहतरीन ज़िंदगी आहे। कहिड़ी ज़िंदगी? उहो जन्नती ज़िंदगी। हिन ज़िंदगी लाइ केतिरो असां सिस्टम पंहिंजे मथां खणूं था। हिन ज़िंदगी लाइ कूड़ ॻाल्हायोसीं, हिन ज़िंदगी लाइ चोरी कईसीं, हिन ज़िंदगी लाइ माण्हुनि खे क़तल कयोसीं, हिन ज़िंदगी लाइ माण्हुनि सां अटकियासीं, हिन ज़िंदगी लाइ माण्हुनि खे गार ॾिनीसीं, हिन ज़िंदगी जे लाइ जुआ हलाईसीं, हिन ज़िंदगीअ लाइ साईं शराब पीतोसीं। कहिड़ी ज़िंदगी? जंहिंखे अल्लाह ताला कलील ज़िंदगी बयानु कयो आहे। थोरी ज़िंदगी आहे, मामिलो ख़तमु। थोरी ज़िंदगी, बिल्कुलु थोरी ज़िंदगी। वॾे में वॾी जेकॾहिं अगरि कंहिं बंदे जी ज़िंदगी आहे, मां ॿुधायां 60, 70, 80, मां सम्झंदो हाणे 80 ताईं नथा हलनि कोई बि बंदो। एतिरी ज़िंदगी बसि। ऐं आख़िरती ज़िंदगी अल्लाह ताला फरमायो ख़ालिदीन फ़ीहा, तमामु हमेशह वारी ज़िंदगी आहे, हमेशह वारी ज़िंदगी आहे। त दुनिया जी नंढी ज़िंदगी इन लाइ वॾी दौड़, दुनिया जी नंढी ज़िंदगी वॾी इन जे लाइ दौड़, ऐं आख़िरत वारी वॾी ज़िंदगी कुझु बि दौड़ न। तव्हांजी बि कुझु दौड़ न, मुंहिंजी बि कुझु दौड़ न। सोचूं था दुनिया जे अंदरि सभु कुझु आहे, मरण खां बाद में कुझु बि न आहे। हे असांजो ज़हन आहे ऐं हे इंतिहाई ग़लति ज़हन आहे। 1,24,000 पैगंबर इहा ई महिनत कई त दुनिया जेको कुझु बि न आहे, आख़िरत जेको आहे उहो सभु कुझु आहे। फ़फ़िरू इलल्लाह, अल्लाह ताला फरमायो दौड़ लॻायो मां अल्लाह जी तरफ़। छा मुराद आहे? अल्लाह जे अहकाम जी तरफ़ दौड़ लॻायो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला ॿिए मक़ाम ते फरमायो मुंहिंजी रसी खे मज़बूत पकड़ियो। रसी मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे, अल्लाह जो किताब आहे। ऐं इनखे असां अॼु बिल्कुलु छॾे ॾिनो आहे। ख़ुदा फरमायो मज़बूत पकड़ियो, इनखे मज़बूत पकड़ियो। असां पैसनि खे मज़बूत पकड़ोसीं, पैसनि खे बिल्कुलु मज़बूत पकड़ोसीं, दुनिया जी ख़्वाहिशात खे मज़बूत पकड़ोसीं, अल्लाह जी रसी खे बिल्कुलु ढरे करे छॾियोसीं। बिल्कुलु त आख़िरत में ख़सारो ॾिसंदासीं, आख़िरत में ख़सारो ॾिसंदासीं। त इन ई ज़िंदगी लाइ जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मां अकुलमंद, तव्हां मां शऊर वारो, तव्हां मां समझ वारो उहो ई बंदो आहे जेको हिन दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह खे राज़ी करे, अल्लाह खे राज़ी करे। हे तमामु इंसाननि मां बिल्कुलु होशियारु आहे। ऐं मां होशियारु कंहिंखे सम्झंदो आहियां? जंहिं वटि 3 करोड़ पैसा हुजनि, पैसा आया चोरी ते, जंहिंखे शहदादकोट में VIP बिल्डिंग तामीरात कराई, VIP मार्केट तामीरात कराई, तमामु वॾी दुनिया जी डिग्री हासिलु कयईं, क़ुरान जो हिकिड़ी सूरत हुनखे न अचे, फॉर्चूनर वटि गाॾी, पैसा करोड़ जेब में। मुंहिंजो इहो ज़हन कमु कंदो दुनिया जो कामयाबु इंसानु आहे। क़ुरान हकीम खां जेकॾहिं पुछे कयूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी खां पुछे कयूं, ओॾां इहो जवाबु अचे पियो दुनिया जो नाकाम इंसानु। असां कामयाबी जो मयार पैसे ते ॾिनोसीं। पैसो आहे मुजीबुर रहमान कामयाबु आहे, पैसो न आहे मुजीबुर रहमान नाकाम आहे। त यकीन जाते पैसे ते बीठो। पैसो आहे मां दुनिया जे अंदरि कामयाबु इंसानु आहियां, पैसो न आहे दुनिया जे अंदरि मां नाकाम इंसानु आहियां। हे मुजीबुर रहमान जी सोच। पैसो आहे दुनिया में मां इज़त वारो आहियां, पैसो न आहे दुनिया जे अंदरि मां इज़त वारो बंदो न आहियां। हे असांजो यकीन। जॾहिं इहो यकीन अची वियो अल्लाह ताला जे तरफ़ां पोइ नाकामी अची वई।
मुस्लमान जो यकीन छा हूंदो आहे, पैसे खां कुझु न थींदो आहे, उहिदे खां कुझु न थींदो आहे, तमामु वॾे मता खां दुनिया जे सामान खां कुझु बि न थींदो आहे, सभु कुझु अलाह खां थींदो आहे। जॾहिं इहो यकीन असां पंहिंजे इन असुली यकीन ते बीहंदासीं, पोइ जेको आहे तव्हां वटि पैसो ख़ुदि ब ख़ुदि ईंदो, ख़ुदि ब ख़ुदि पैसे जा ग़ुलाम थींदो, पैसो तव्हांजे हथ में न ईंदो। पैसे जा ग़ुलाम, अॼुकल्ह सभु मुस्लमान पैसे जा ग़ुलाम आहिनि, टोटली मुस्लमान। 100% मां 99% को अल्लाह वारा हुजनि, 100% मां 99% जेको न पैसे जा ग़ुलाम। पैसे खे सभु कुझु सम्झूं था, पैसो आहे कामयाबु मां इंसान न आहे त। ऐं दुनिया जो रूल बि इहो ई आहे, दुनिया जो रूल बि इहो ई आहे, पैसो आहे सभई इज़त कंदा, पैसो आहे तमामु वॾा इंसान इज़त कंदा, पैसो न आहे अगरि बिल्कुलु जेको आहे न तक़वा वारो बंदो आहे, अहले इल्म आहे, नेक बंदो आहे, मौलवी आहे, तमामु वॾा हुन में सिफ़त आहिनि, आहे ग़रीब, को जमायती बि हुनखे लिफ्ट न कराईंदो, छाजे करे पैसो न आहे। हिकिड़ो बंदो फासिक आहे, फाजिर आहे, बदकार आहे, पैसो आहे, तमामु मुस्लमान उनजी ताईद कंदा, उनजी ग़लति ॻाल्हि खे बि सही कंदा, उनजी ग़लति ॻाल्हि खे बि सही कंदा। हे असां वटि माशूरो आहे, हे आज़म तो तव्हां करे ॾिसो, भले तव्हां चकर लॻाए करे ॾिसो न, कॾहिं चकर लॻायो, छा चकर लॻाए वेठा आहियो। ईअं ई आहे, असां तमामु वॾो वैल्यू जेको आहे पैसे वारे खे ॾियूं था, ऐं ग़रीब खे त कोई ॾिसंदो आहे। ग़रीब जेकॾहिं हक़ीक़त में सिधो माण्हू हुजे, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे न, अल्लाह जी नबी फरमायो, ए साहब आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, माण्हू बदमाश जी इज़त कंदा, गुंडे जी इज़त कंदा, जंहिं हदीस जो मफ़हूम आहे, गुंडे जी इज़त कंदा, 2 नंबर माण्हू जी इज़त कंदा, धोखेबाज़ जी इज़त कंदा, बदमाश जी ताईद कंदा, उनजी तारीफ़ कंदा, छाजे करे, उनजे शर जे करे। मतां जेको न मोचड़न न आहे कॾहिं मुसीबत में, उनखे बिल्कुलु ख़बर हूंदी, जेको अॻिते तारीफ़ कंदो उनखे बिल्कुलु ख़बर पवंदी, बदमाश आहे, ज़ानी आहे, कातिल आहे, शराबी आहे, पर उनजी तारीफ़ कंदा, छाजे करे, अल्लाह जी नबी फरमायो उनजे शर जे बचण खां। मतां मां इन जी तारीफ़, अॼुकल्ह ईअं ई आहे, मुस्लमान अहिड़े गुंडनि जी तारीफ़ कंदा आहिनि, अहिड़े बदमाश जी तारीफ़ कंदा आहिनि, छाजे करे, अगरि जेकॾहिं तारीफ़ न कंदासीं किथे मोचड़ा न आई छॾी। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां फरमायो, असां हिन ते मखिन सां ॾिसूं पिया।